तोखे ॾिसंदे वैसा तो ॼाणे ख़ुदा सिंध जीअं ॾिसंदा सिंध जीअं सघां। हाणे असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं हिते जेको माना असां जेको प्रोग्राम कयो आहे मोहतरम बशीर ख़ान कुरैशी शहीद खे भेटण जे लाइ प्रोग्राम कयो आहे। असां उन्हनि यज़ीदनि खे दलालनि खे ॿुधाइण था चाहियूं त जिन बशीर ख़ान मोहतरम शहीद खे ज़हर ॾेई हुननि जेका साज़िश कई आहे हुननि जी साज़िश में कामयाबु आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंधी अॼु बि जाॻिया आहिनि ऐं सिंधी पंहिंजी आज़ादी वठंदा। असां सिंधी हक़ लाइ था विढ़ूं ऐं हिन पीपल्स पार्टी ऐलान कयो त रोटी कपिड़ा ओड़ मकान हुननि छा ॾिनो आहे सिंधियुनि खे ऐं हुननि कुझु रोटी कपिड़ा ओड़ मकान ॾिनो आहे न कपिड़ा न रोटी खाइण लाइ ॾिनी आहे ऐं सिंधियुनि खां हक़ छीनिया वञनि था। असां हिन पीपल्स पार्टी एजेंटनि खे दलालनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां सिंधियुनि खां हक़ खसंदो त असां विढ़ंदासीं।